योम आशूरा के मौके ते सजे जान जियां जामशोर ज़िले में भी या हुसैन जो सदाऊं बुलंद कंदे जेके मोमिनन उहे जेके से सदाऊं हणी मातमी जुलूस बरामद करे रहा आहिनि। ज़िले जामशोरे में नंढन वॾा जेके मातमी जुलूस आहिनि उहे 44 बरामद कया पिया वञनि ऐं उन खां अलावा इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त उन्हनि 44 मां 6 इंतहाई हसास जेके आहिनि से मातमी जुलूस आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। सिक्योरिटीअ जा इंतज़ाम फुल प्रूफ कंदे 2320 पुलिस जा जवान जेके आहिनि से सिक्योरिटी जा इंतज़ाम संभाले जेको सो उन जी सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। उन खां अलावा जेके मातमी जुलूस आहिनि उन्हनि जे जेके रूट आहिनि उन्हनि जे जेके मथाइनि वारी जायूं आहिनि उन्हनि ते शूटर बीहारिया विया आहिनि। उन्हनि जी जेका असां जे कैमरा जे ज़रिए जेको सो उनखे जेको लोकेट कयो पियो वञे ईअं ई जेको सो मातमी जुलूस हिन महिल जेको सो जामशोरे में बरामद कया पिया वञनि। जी।